हुकूमत बलोचिस्तान में दहशतगर्दी के वाक़ियनि खे साज़िश करार ॾेई छॾियो। फवाद चौधरी जो चवणु आहे त बलोचिस्तान में दहशतगर्दी जा वाक़िया मुल्क ख़िलाफ़ साज़िश आहिनि। गैस न मिलण ते गोली लॻण जूं ॻाल्हियूं बर्दाश्त जोगियूं न आहिनि। हू कंहिंखे बि तशद्दुद जी इजाज़त न ॾींदा। क़ौम शहीदनि जे वारसनि सां गॾु बीठल आहे। रियासत रत जे फुड़े फुड़े जो हिसाब वठंदी। इमरान खान साम्हूं समूरी मुख़ालिफ़ धुर ढेर आहे। मुल्क खे बिलावल भुट्टो ज़रदारी मरियम नवाज़ हवाले नथो करे सघे। रिथाबंदी वारे वफ़ाक़ी वज़ीर असद उमर चयो आहे त पीपी वटि न सिंध हुकूमत बचंदी ऐं न वरी मकानी इदारनि जी हुकूमत थींदी। सिंध में ईंदड़ हुकूमत तहरीक इंसाफ़ जी हूंदी। माण्हू आम चूंडनि ऐं मकानी इदारनि जी चूंड में पीपी खां पलांद कंदा। कराची ते मड़ियल हुकूमत कंहिं बि क़िस्म जो कमु न करे रही आहे। शहर खे पाणी वफ़ाक़ी सरकार फराहम कंदी। एक्निक जी मंज़ूरी खां पोइ कराची सर्कुलर रेलवे बि हलंदे नज़र ईंदी। का बि सियासी पार्टी कराची में दुरुस्त आदमशुमारी न कराए सघी। सिंध जे वॾे वज़ीर मुराद अली शाह तरफ़ां टंडियल यार में तरक़ियाती कमनि जी सुस्त रफ़्तारी ते कावड़ जो इज़हार। अमन अमान जी सूरताल बेहतर करे रिपोर्ट ॾियण जी हिदायत। वापारियुनि ऐं ट्रांसपोर्टरनि सां गॾिजाणी में टंडियल यार ऐं टंडे मोहम्मद खान विच में रोड ठाहिण जो ऐलान। वॾे वज़ीर मुराद अली शाह जो चवणु आहे त हर ज़िले में तरक़ियाती कमनि जो जाइज़ो वठणु शुरू कयो वियो आहे। तरक़ियाती कमनि में कंहिं बि क़िस्म जी कोताही बर्दाश्त न कई वेंदी। सीसीटीवी कैमराऊं लॻाए शहर खे महफ़ूज़ बणायो वञे। वॾी कोशिशुनि सां लिसानियत जी सियासत ख़तमु करे मुहबतुनि जो सफ़र शुरू कयो आहे। वज़ीर आज़म इमरान खान चयो आहे त सीपेक चीन खे पाकिस्तान जे वेझो करे छॾियो आहे। चीन मईशत खे तरक़ी ॾेई इंसानी तारीख़ में पहिरियों भेरो 70 करोड़ माण्हुनि खे गुरबत मां कढियो। कराकरम हाईवे पाकिस्तान ऐं चीन विच में दोस्ती जो आला मिसाल आहे। बदकिस्मती सां माज़ी में मुआशी तरक़ी ते को बि ध्यानु न ॾिनो वियो। हू मुआशी तरक़ी ते ध्यानु ॾेई रहिया आहिनि। नाणे में इज़ाफ़े ताईं गुरबत घटाए नथी सघिजे। गुरबत जे ख़ात्मे लाइ हू चीन जे तजुर्बे मां फ़ाइदो हासिल करण जी कोशिश करे रहिया आहिनि। भारत वालरुल कश्मीर में इंसानी हक़नि जी लताड़ करे रहियो आहे। पंजाब हुकूमत रावी मंसूबो गैर कानूनी ॾियण वारे फ़ैसिलो चैलेंज करे छॾियो। दरख़्वास्त में मौक़िफ़ अख़्तियार कयो वियो आहे त रावी मंसूबो क़ाइदा ऐं ज़ाब्ता मुकमल करण खां पोइ शुरू कयो। आम मुफ़ाद जी दरख़्वास्त ते प्रोजेक्ट खे गैर कानूनी करार न ॾिनो वियो आहे। कराची जे इलाइक़े डिफेंस में नई ठहंदड़ इमारत किरण जे नतीजे में हिकु पोहरियत दॿिजी फ़ौत। ॿ ॼणा मरणी ॻणती जोगी हालत में अस्पताल मुंतक़िल। खैरपुर पुलिस ट्रेनिंग सेंटर में पुलिस एहलकारनि खे मुद्दे ख़ारिज वैक्सीन लॻाइण जी तस्दीक। हिकु डॉक्टर समेत सिहत खाते जा 5 मुलाज़िम ज़िम्मेवार करार। डीआईजी सखर तारिक अब्बास कुरैशी जी टीम तरफ़ां जांच मुकम्मल। रिपोर्ट में चयो वियो आहे त पुलिस एहलकारनि ऐं ऑफिसरनि खे मुद्दे ख़ारिज बूस्टर डोज़ लॻायो वियो। वैक्सीन डोज़ दिसंबर 2021 में मुद्दे ख़ारिज थी चुका आहिनि। पंजाब जे गवर्नर चौधरी सरवर चयो आहे त केर बि इमरान खान खे इक़्तिदार मां कढी नथो सघे। 2023 ताईं वज़ीर आज़म रहंदो। सभिनी खे ख़बर आहे त इमरान खान कंहिं खां ब्लैकमेल थियण वारो लीडर नाहे। आम चूंडूं वक़्त खां हिकु ॾींहुं अॻु बि न थींदियूं। नाकामी अपोज़िशन जो मुक़दर आहे। रोडनि ते अचण बदिरां सब्र जो मुज़ाहिरो करणु घुर्जे। मीरपुर ख़ास में JWC जो वर्कर्स कन्वेंशन। अदीबन, शाइरनि, वकीलनि समेत मुख़्तलिफ़ धुरियुनि जी शिरकत। मज़लूम ऐं पीढ़ियल तबिके जे हक़नि लाइ गॾियल जिदोजहद करण ते इत्तिफ़ाक़। केटी बंदर वेझो बेड़ी बुॾण सबबि बुॾी वियल 3 मुहाणनि जो अञा ताईं को पतो न पइजी सघियो। इंतिज़ामिया ऐं सामूंडी फ़ौज तरफ़ां मुहाणनि जी ॻोल्हा लाइ कैंप क़ाइमु। सिंध समेत सॼे मुल्क में कोरोना वायरस बेकाबू। हाकारी केसनि जी शरह 11.31% ताईं पहुची वई। कोरोना विघे वधीक 27 मरीज़ फ़ौत। 7,963 नवां केस ज़ाहिर। 24 कलाकनि दौरान 70,399 कोरोना जूं टेस्टूं। आलमी वबा सबब फ़ौतियुनि जो मजमूई अंग 29,219 थी वियो। हेल ताईं 14,10,33 माण्हू मुब्तला थी चुका।
1375 मरीज़नि जी हालत ॻणती जोगी। हाकारी केसनि जी शरह 11.31 रिकॉर्ड कई वई। मदेजी में उरड़ी जे मर्ज़ ते ज़ाब्तो न अची सघियो, वधीक 10 केस ज़ाहिर, अंग वधी अरिड़हं थी वियो। सिहत खाते बीमारी ते ज़ाब्ते लाइ कंहिं बि क़िस्म जूं कोशिशूं न वरतियूं। ड्रखण भसां मासूम नीगर पानी जे तालाब में बुॾी फोत, वालदेन खे बेहोशी जा दौरा, इलाइक़े में सोग। ऐं पाकिस्तान सुपर लीग 7 जी मैच में लाहौर कलंदर्स जे मुल्तान सुल्तान्स खिलाफ बैटिंग। ओपनर फख्र जमान जी तेज़ रफ़्तार 50।